अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीए सिंध कीअं आहियो तव्हां सभु। उम्मीद आहे त तव्हां सभु बिल्कुलु ठीकु ठाक ऐं मज़े में हूंदव। दोस्तों, असगर खोसो यूट्यूब तां केतिरा पैसा कमाईंदो आहे इहो तव्हां ॿुधी तमामु घणा हैरान थी वेंदव। दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त असगर खोसो यूट्यूब तां केतिरा पैसा कमाईंदो आहे। दोस्तों, उन खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त महिरबानी करे असांजो चैनल जीए सिंध सब्सक्राइब कंदा। दोस्तों, तव्हांखे ख़बर आहे त असगर खोसो सिंध न पर पूरे पाकिस्तान में तमामु घणो मशहूरु आहे। हुननि जे वीडियोज़ ते मिलियन में व्यूज़ ईंदा आहिनि। दोस्तों, असगर खोसो जी इनकम महीने जी 2 लखनि खां बि वधीक आहे। जी दोस्तों, असगर खोसे जी टोटल इनकम 2 लखनि खां बि वधीक आहे। हू यूट्यूब तां ई महीने में लख खां मथे कमाए वेंदो आहे। जी दोस्तों, महीने में हू यूट्यूब खां लख खां वधीक कमाए वेंदो आहे। दोस्तों, उन खां अलावा हू शादियुनि में बि वेंदो आहे ऐं हू हर शादीअ तां 60 खां 70 हज़ार वठंदो आहे। दोस्तों, ऐं उन खां अलावा हू नंढा वॾा शोज़ कंदो आहे जंहिंमें हू 30 खां 40 हज़ार वठंदो आहे। ईअं ई हू हर महीने 2 लखनि खां वधीक कमाए वेंदो आहे। दोस्तों, असगर खोसो सोशल मीडिया तां ई तमामु घणो मशहूरु थियो आहे ऐं हू पहिरियां कॉमेडियन हो, हाणे हू हिकु सुठो सिंगर बि थी वियो आहे ऐं हू पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणो ख़ुशि आहे। दोस्तों, ही हुयो अॼु जो वीडियो। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।